केस में छा थियो? अॼु रातो वारे केस में मीनानी वारे केस में बेल रखियल रही सो तारीख़ त 16 आहे पर बेल रखियल रही बेल जज साहब कंफर्म कई ऐं हाणे वरी केस जेको आहे उहो 16 तारीख़ रखियल आहे हिन जो ॿिया केस मर्डर केस वारो जेको आहे मोरे वारो उहो 16 आहे शायदि माना दादू वारे केस में हाँ जी बेल कंफर्म थी वई। जी बेल कंफर्म। अच्छा हाणे ॾिसो मां लाड़काणे में बि इहा ॻाल्हि कई आहे त असां जी जो हिसो आहियूं ज़ैन शाह साहिब जी ॻाल्हि हुननि पुछी उहो जी जो हिसो आहे त असां जूनियर ज़ुल्फ़कार खे वेलकम ज़रूरु कंदासीं सियासत में ऐं असां सम्झूं था त भुट्टे साहिब जो असुलु वारिस जेको आहे उहो ज़ुल्फ़कार जूनियर आहे ऐं असां सम्झूं था त उनखे पंहिंजो किरदारु जेको आहे उहो सियासत में अदा करणु खपे ऐं पार्टी अगरि उहो ठाहे थो त असां हुनखे वेलकम था चऊं हुनजी पार्टी खे वेलकम था चयूं पर मां इहो मशवरो ॾिनो पहिरां बि लाड़काणे में बि अॼु बि ॾियां थो त सिंध जूं जेके बि ऑपोज़िशन पार्टीज़ आहिनि उन्हनि सभिनीनि खे गॾिजी सॼी पंहिंजो सियासी जिदोजहद करणी पवंदी स्ट्रगल करणी पवंदी त जीअं हीअ जेका हिकिड़ी वॾी माफ़िया पैदा थी वई आहे ऐं जेके सभु लुटेरा गॾु थी विया आहिनि सिंध खे फुरण लाइ सिंध खे जो मास पटण लाइ मां सम्झां थो सिंध जो त सभु मास जेको हो उहो त सभु खई आहे माण्हुनि जो हाणे रुॻो वञी हॾा बचा आहे त इहे सभु पार्टीज़ खे गॾिजी सॼी जिदोजहद करणी पवंदी मुश्तरका तौर ते पोइ ई वञी सिंध जे माण्हुनि जी जान जेका आहे उहा छुटंदी ऐं मूंखे उमेदु आहे त अगरि फेयर ऐं फ्री इलेक्शन सिंध में थी त पीपल्स पार्टी इनशाला 30 सैकड़नि खां मथे सीटूं सिंध में कोन खणी सघंदी ऐं अवाम जी जान छुटी पवंदी ऐं हिकिड़ी साफ़ सुथरी गवर्नमेंट असां ठाहींदासीं जेका करप्शन खां पाक गवर्नमेंट हूंदी बारसी में भी अपोजिशन जमातूं गॾु रहियूं आहिनि पोइ फारम 47 अची था वञनि पोइ छा थियो? मां तंहिंजे करे चयो त अगरि साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन थी त उनजी गारंटी कोन्हे 18 वारी इलेक्शन बि साफ़ कोन्हे 24 वारी बि जीअं तव्हां चओ त 45 47 वारी इलेक्शन आहे फार्मनि वारी पोइ पर मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि दोहिरायां 2 इलेक्शनूं अहिड़ियूं त पाकिस्तान शायदि डाइजेस्ट करे वियो पर 3 इलेक्शन अहिड़ी अगरि थी त मां नथो ॾिसां त पाकिस्तान हिन जो मुअतमर थी सघे पाकिस्तान खे अहिड़ो नुक़सानु थींदो जो पोइ शायदि हुनखे केरु फिक्स न थी करे सघे त पाकिस्तान 3 धांधली ज़दा फार्म 45 ज़दा फार्म 47 ज़दा इलेक्शन जो मुअतमल कोन थी सघंदो ऐं पाकिस्तान और बार कोन खणी सघंदो। अच्छा सर ये ॿुधाइजो त तव्हांजो घणो टाइम कोर्टुनि में वञे पियो तव्हां सियासतदान बि आहियो सॼी सिंध तव्हां ॾे निहारे पई जो अपोज़िशन लीडर जेको थिए थो असुलु उहो किरदारु तव्हां पिया अदा कयो हिन महिल त तव्हांजो घणो वक़्तु सुभाणे वरी तव्हांजी तारीख़ रखियल आहे अॼु बि अदालत खां हीअं तव्हां थी आया मां पहिरां बि मां जेका हिसाब करे ॿुधायो हो त तक़रीबन महीने जा 18 ॾींहं या 16 ॾींहं कोर्टनि जी रसनि ते आहिनि पर हौसला बुलंद आहिनि अञा बीठा आहियूं पंहिंजी जॻह ते बीठा आहियूं ऐं बीठा हूंदासीं इंशाअल्लाह। अच्छा पीपल्स पार्टी जो 18 सालनि जी जेको सिंध ते हींअर हुकमरानी हले पई उनखे तव्हां कीअं था ॾिसो तबाही बर्बादी ऐं जेका डिस्ट्रक्शन हिननि 17 सालनि में थी आहे मां सम्झां थो माज़ी में पाकिस्तान ठहण खां पोइ एॾी डिस्ट्रक्शन कान थी आहे उहा सॼियूं ख़राबियूं पाकिस्तान ठहण खां पोइ हिकिड़े पासे ऐं 17 सालनि वारियूं ख़राबियूं ॿिए पासे ऐं एॾी ख़राबी थी आहे जो मां सम्झां थो त का सही हुकूमतूं अचनि बि ऐं सही हुकूमतूं वाक़ई सही तरीक़े सां सीरियसली अवाम जी ख़िदमत करणु चाहिनि अवाम खे रिलीफ ॾियणु चाहिनि ऐं सिस्टम में तब्दीली चाहिनि त शायदि ओवरनाइट न करे सघनि उन्हनि खे बि टाइम लॻंदो एॾी ख़राबी पैदा थी चुकी मूंखे अलाह जी तरफ़ां जी महिरबानी आहे मां सूरत हाल खे असेस करे छॾींदो आहियां तव्हांखे अगरि सभिनी खे यादि हूंदो इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते आहे त जेको GDA वारो जलसो थियो मोरे में तॾहिं मां चयो त शैतानगिरी पई थिए ऐं शैतानगिरी
माण्हुनि खे विढ़ाईंदी, बिरादरियुनि खे जो टकराव कंदी ऐं बिरादरियुनि खे पाण में विढ़ाईंदी, उहा ॻाल्हि रिपोर्ट ते आहे। ऐं अॼु जेका ॻाल्हि उहा मां 1.5 साल पहिरां कई उहा ई पई थिए, होॾे ई धिकियो वियो आहे। असां जॾहिं बि हुकूमतनि में हूंदा हुआसीं, असांजी कोशिशि हूंदी हुई त कबाइली झगड़ा न थियनि, बिरादरियुनि जा टकराव न थियनि, अगरि थियनि उन जा फ़ैसिला थियनि। हिते त सायो करे माण्हुनि खे मोकिलियो थो वञे त क़बीलनि खे क़बीलनि सां विढ़ायूं, बिरादरियुनि खे बिरादरियुनि में पाण सां विढ़ायूं, अफ़रा तफ़री हुजे। अफ़रा तफ़री जी तरफ़ में पाण धिकियो वियो आहे, हुकूमत धिकियो आहे हालात से। अच्छा, इमरान खान जेको हींअर आहे उहो कैद में आहे, हुनखे सुभाणे 2 साल थींदा। पाकिस्तान लेवल ते तमामु घणो चवंदा बाबा हू रजिस्ट करे पियो